अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे हुडो थी हुडी हैं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी किस्त अरिड़हीं। मीर अब्दुल हुसैन सांगी ऐं गदा शाह उर्दू दीवाननि खे पढ़ी सिंध में गज़ल गोईअ जी जेका बिदत विधी उन में मीर साहब त वरी बि घणी हद ताईं निभाए वञी मथे चढ़ियो, लेकिन गदा शाह विच में गपी बीह रहियो। मीर साहब हिकु त शिकार जो शौक़ीन हो, घणो वक़्तु ॿराड़ीअ झंग जबल थर ऐं बर में गुज़ारींदो हो। थर जे गाहनि जूं गुलज़ारियूं, मलीर ते मींहं पवण जा निज़ारा, मारूअड़नि जा ॾुथ ऐं ॾोरा, पेरूं ऐं पुसियूं, झूपा ऐं पखा सभु संदसि नज़र मां गुज़रिया हुआ। ॿराड़ीअ जी ख़ालिस ज़ुबान, उन जा मुहावरा ऐं मिसाल, चवणियूं ऐं तशबियूं खेसि मालूम हुयूं। शाह लतीफ़ जो हू मरहूम सख़्तु मुअतक़द हो। संदसि सवाना निगार बि हो ऐं संदसि रिसाले जो गहरो मुतालियो बि कयो हुआईं। तंहिं करे शाह जी ज़ुबान ऐं शाह जी तरकीबुनि, लफ़्ज़नि ऐं ख़्यालनि मां वाक़िफ़ हो। उहो ई सबबु आहे जो हुन न छड़ो काफ़ियूं चयूं, बल्कि ख़ुदि गज़ल खे बि सिंध जी ज़िंदगीअ सां हम आहंग करे हिन उन खे ख़ालिस सिंधी रंग में रंगे छॾियो। संदसि गज़ल में उहे सभई नज़ाकतूं, नफ़ासतूं, ख़ूबियूं ऐं ख़ुसूसियतूं मौजूदु आहिनि जेके काफ़िया या ॾोहीड़े में थी सघनि थियूं। डॉक्टर गरबख्शाणी ऐं काके मरहूम जेठमल परसराराम ते बि शाह जो ई असरु पियल हो। हिननि शाह जी त ज़ुबान में वेही सभु कुझु लिखियो, उन ई करे संदन नसर में हिकु आहंग ऐं नग़मो मौजूदु आहे। ॼण हिननि नसर में वेही शाइरी कई आहे। असांखे तॾहिं त संदन हर का शइ पई माखीअ जहिड़ी मिठी लॻे। मीर सांगीअ जे मुक़ाबले में ग़ुलाम अहमद शाह गदा जेको गुज़र फ़क़ति शहर मीर सांगीअ जे मुक़ाबले में ग़ुलाम अहमद शाह गदा जो गुज़र फ़क़ति शहर सां हो। कॾहिं हुन जे अखियुनि सिंध जी वसी ममलिकत जी सूंहं ऐं सोभिया कान ॾिठी हुई। सिंध जूं न हुन मारियूं ॾिठियूं, न उन्हनि जो मलीर ॾिठो हुआईं। तंहिं करे जॾहिं हू माशूक़ जी सरापा बयानु करणु वेठो, तॾहिं संदसि अखियुनि में ईरानी माशूक़ या उर्दू लौंडीअ जो तसवुरु तरी आयो ऐं हिन सभई वसफ़ा उन जूं वेही बयानु कयूं। छाकाणि त पंहिंजी ज़ुबान ते कुदरत न हुजण सबबि वटसि लफ़्ज़नि, तशबीहुनि ऐं इस्तारनि जो एतिरो ज़ख़ीरो कोन हो। तंहिं करे उन ई औसाफ़नि बयानु कंदे हिन फ़ारसीअ जे ग़ैर मानूस ऐं अणसूअनि लफ़्ज़नि खे विच में आणे असांजी सभा जी सिंधीअ जो कचूमर करे छॾियो आहे। चवे थो, उशुओ ऐं करशमू ऐं तबसुम ऐं तख़्तर, ही हुस्न जी सरकार जो सामान न चवां छो। उशुओ, करशमू, तबसुम त ख़ैर असांखे शायदि हज़म बि थी वञे, लेकिन उहो तख़्तर कहिड़ी भला आहे जंहिंखे ख़ुदि फ़ारसीअ वारनि बि गज़ल में इस्तेमालु करण खां हमेशह परहेज़ कई हूंदी। उन ई गज़ल में कद खे सुरख़रोमान वारनि खे काकल ऐं सुंबल पेचां, ज़ुल्फ़ ऐं शाम ऐं ग़रीबां, गुलनि जे आरिज़ ऐं सुबुह दरख़्शां, रुख़सार ऐं ख़त्ते रेहान, ग़मज़ी खे रहज़न ईमान, अखियुनि खे चश्म आहू ऐं नरगिस, ॻोढ़नि खे कतराए अश्क, लोलो लाल लाला ऐं ग़ैरत ते नेसान चयो वियो आहे। हिकु बैत में फ़रमाए थो, ख़ते ख़िज़रेश ईसा दौरान न चवां छो, दिलबर जो दहन चश्माए हैवान न चवां छो। उन ई ख़ते ख़िज़रेश जी माना मुमकिन आहे बोर्ड वारा सम्झंदा हुजनि जन संदसि दीवान छपायो आहे, बाक़ी असां पारनि आमन जी सम्झ खां त बिल्कुलु बाला आहे। उन ई साॻी गज़ल में रिआयत लफ़्ज़ीअ जो अहिड़ो उग्रो मिसाल बि मौजूदु आहे। हिकु परदानशी यार लुटी मुंहिंजी वियो दिलि, हिकु परदानशी यार लुटे वियो मुंहिंजी दिलि, हिन राज़े निहानी खे आउं पिनहा न चवां छो। सख़्ते सां गॾु उन शहर में, छाकाणि त परदानशी जो ज़िक्र आयल आहे। तंहिं करे महज़ रिआयत लफ़्ज़ीअ जी उस्तादी ॾेखारण लाइ गदा शाह राज़े निहानी ऐं पिनहा जा लफ़्ज़ टुंबिया। उहो त शुक्र करणु घुरिजे जो अंदाम तरफ़ संदसि तवजो न वियो ऐं वरना रिआयत लफ़्ज़ीअ जे शौक़ में ख़ुदा ॼाणे छा जो छा चई विया आहे। सवाइ लफ़्ज़ी बाज़ीगिरीअ जे उन बैत जी ॿी कहिड़ी माना थी सघे थी। हेठिएं बैत में बि रिआयत लफ़्ज़ीअ जो निहायत उग्रो नमूनो आयल आहे। राज़े मख़फ़ीअ खे थो करियां पधिरो, यारे अग़यार खां निहा आयो। निहा ऐं मख़फ़ीअ जी रिआयत सबबि खेसि पधिरो जो ग़ैर मुनासिब कबीले में सिंधी अखर आणो पियो।
हिक ॿिए ग़ज़ल जी सिंधी ॾिसण वटां आहे। आतिशी रुख़सार जंहिं दम दोस्त दिलबर थो ॾिसां, मुर्गे दिल खे रश्के अफ़ज़ाई समंदर थो ॾिसां। आतिशी रुख़सार मुर्गे दिल रश्के अफ़ज़ाई समंदर। कसम खणायो सिंधियुनि खां जे उन्हनि अखरनि जो मफ़हूम सम्झी सघनि। उन जी ग़ज़ल में ही तरकीबूं ऐं लफ़्ज़ बि आहिनि। लाल लब याकूत अहमर शर्मगी हमाए दिल सरो कमरी किसरो ख़ाक इजलाफ शहबाज़ औज इरफ़ां बूतराबी अज़गो गर्द अहमर आफ़ताब आलम आरा। उन ते ग़ज़ल जो हिकु शेर आहे। हिकिड़े हंधि बाहि में ॾिसां तॾ कीअं न आऊं शामो सहर, आरज़े जाना ते जॾ ज़ुल्फ़े मुअनबर थो ॾिसां। तॾ खे तॾ इहे जंहिं नमूने जॾ खां आंदो वियो आहे उन ते खणी चशम पोशी बि कजे। ताहम शेर ऐं बयानु कयल ख़्याल या नक्शो किथे विसारे सघिजे थो। फ़ारसीअ वारनि जे उहा दूरज़ क़यास तशबीह जेका पोइ उर्दूअ वारनि वरिती सा सिंधी ग़रीब किथां सम्झी सघंदा। ज़ुल्फ़े अनबर जॾहिं आरज़े जाना ते पिया तॾहिं ॼण शाम ऐं सहर बाहम थी विया। मुख़्तलिफ़ ज़बाननि में साॻियो इहो ख़्यालु आंदो वियो आहे ऐं पामाल मज़मून थी चुको आहे। ॿियो शेर आहे। सुरख़रूए रंजे धारां कीन थी हासिलु थिए, दरमियाने ख़ारहा ऐं वर्दे अहमर थो ॾिसां। उन ज़ेरे इज़ाफ़त वारे दरमियाने ख़ारहा ऐं वर्दे अहमर जो हुजणु ईंदो सिंधियुनि जी सम्झ में। जेकॾहिं सचपच हीअ शाइरी सिंधियुनि जे सम्झ ऐं सुभाउ खां ओपरी ऐं उखड़ियल शाइरी आहे त पोइ गदा शाह उहा तकलीफ़ कंहिंजे ॿुधाइण लाइ कई आहे। हिन शहर जे चवण जी खेसि कहिड़ी ज़रूरत हुई। जॾहिं शकम थो पुर थिए भायां थो जन्नत थी नसीब, जे लॻे उन बुख त उन दम रोज़े महशर थो ॾिसां। करबला में कुसंदड़ बुखे ऐं प्यासे हुसैन जे हम चश्मो चिराग मुरीदनि जे मानियुनि ते अहिड़ो त पाण खे अलबेलो कयो हो जो जे पेट में लुल त ॻोठ में हुल, ऐं जे घड़ी खनि मानी न मिले त वावेला जिनसी महशर मची वियो। ॼण गदा शाह लाइ कारी क़याम अची वई। उहो सिंध जे कंहिं पेनू सैद जो ई शान आहे जंहिंजी सॼी ज़िंदगीअ जो गुज़र बसर मुफ़्त जे मानी ऐं हराम जे टुकरनि ते थींदो रहियो हुजे। हीउ बैत बि उन ई सिलसिले जो आहे। ए महूसे पाण खे कुश्ताए करे अक्सीर कर, शकिले गुले सदे चाक थींदो तालिबे ज़रे थो ॾिसां। सवाइ हिन जे त उन में चंद फ़ारसी अखर आंदल आहिनि, न त हूअ शहर में कहिड़ी शहरियत या माना मतिलबु आहे। उन जे ख़्याल खे फ़ारसी उर्दू ऐं हिंदी शाइरीअ में हेठियनि नमूननि सां अदा कयो वियो आहे। अमीर ख़ुसरो चवे थो, गोरी सोवी सेज पर मुख पर डारी केस, ख़ुसरो चल घर अपनी सांझ भई परदेस। फ़ारसीअ में कंहिं चयो आहे, आरज़े चे आरज़े गेसूए चे गेसू, सुबहे चे सुबहे शामी चे शामी, रवैये मबी नश सुबहे तजल्ला, ज़ुल्फ़े दराज शामी तमामी। मौलाना जामी फरमाए थो, अज रविये वो ज़ुल्फ़ते दारम हमेशा, सुबहे हमायूने शामी मुबारक। कंहिं उर्दू वारे जो चवणु आहे, दामने ज़ुल्फ़ में रुखे रोशन, कैसी शब है के आफ़ताब भी है। मिर्ज़ा शौक़ लखनवी मसनवी ज़हरे इश्क में हिकु शेर आंदो आहे, रुखे बगैसू हवा सी हिलती है, रुखे बगैसू हवा से हिलते हैं, चलिए अब दोनों वक्त मिलते हैं। रिआयत लफ़्ज़ीअ जो ही हिकु ॿियो बि फज़ूल नमूनो ॾिसो। ॿियूं छा कंदुसि हज़ार हुजनि जेके चाशनियूं, शीरी लबनि जे लब जूं घुरां हर घड़ीअ चुमियूं। वाया थो शाइर कंहिं मुरीद जे घर में चाशनी खाई ऐं मुरीदियाणीअ जे तस्वर में चयो आहे, वरना जन असांजे शाइरनि कॾहिं चाशनी कान ॾिठी आहे, तन जे इख़लाक़ ऐं एतवारनि जे क़ाइदनि हेठि माशूक़ जे चुमीअ जो भरमला ज़िक्र करणु कारे कारीअ जी ख़ताकारीअ जेतिरो ॾोह सम्झ में अचे थो। उन ते ग़ज़ल में ही लफ़्ज़ ऐं तशबीहूं पिणु आहिनि, माहे लका हम किनारे पिस्ताने अनार, ऐं नारगियूं रविए यार ऐं हलव खां ईंदड़ आरसियूं।
ख़ब्तुल हवास आईनारू वग़ैरह वग़ैरह। सिंधी शाइरनि न पंहिंजे माशूक़ जे पिस्ताननि जो ज़िक्र कयो आहे ऐं न महबूबनि जे चपनि ते चुमियुनि ॾियण जो वटनि मज़कूर आयो आहे। सिंध जा आशिक़ त फ़क़ति इश्क खे चुमे सिर ते चाहींदा आहिनि। अञा सवाइ कहिड़े सिंधीअ आईननि जो वापारु हलब सां कयो जो खेसि मथे मिसाल जी परूड़ पवंदी। हिकु ॿियो बैत आहे, गोशे गोशे गुल चश्मे नरगिसे शैला रंगे रुखसार रश्के बरगे समन। उहो फ़ारसी गज़ल जो शेर न आहे बल्कि गदा शाह जी सिंधी कलाम में हिकु बैत आहे। ही ॿ बैत बि ॾिसंदा। कल्ब शते इक़बाल जो ॼाणनि था नथा, कल्बे शते इक़बाल जो ॼाणनि नथा, फ़ख्र कनि फ़ख़ार था इमलाक ते, ज़ाल दुनिया मर्दे ममसक जी मती, ज़ाल दुनिया मर्दे ममसक जी मती, कुर्बे कहबा थी करे इमसाक ते। उहा बि गदा शाह जे नाज़िक ख़याली ऐं तख़यल जी बुलंद परवाज़ी आहे। ख़ैर, गदा शाह साईं त पाण समूरे मामिरे जो मालिक हो, पर सिंधी अदबी बोर्ड जेको संदसि दीवान खे मुरतब ॾिनो आहे सो बि अहिड़ो अफ़लातून आहे जो ख़ुदि मालिक खां बि ॿ खां वधीक पियो विझे। ॾाची 10 तोॾे पई 13 हणे, ममसक जी माना इमसाक ऐं इमसाक जो मतिलबु लिखे थो मुड़साणी ताक़त जूं गोलियूं। इस्तेमालु कंदड़ साॻिए ई हंधि इमसाक जी ॿी माना करे थो मुड़साणी ताक़त जूं गोलियूं। ख़बर न आहे खेसि उन्हनि गोलियुनि जी ख़बर किथां पई। गदा शाह न फ़क़ति लफ़्ज़ उधारा वरिता आहिनि बल्कि पंहिंजी शाइरीअ लाइ समूरा तसवुरात बि धारियनि वटां आंदा आहिनि। मूरऊं ई अॻियारनि मंझां गॾु कया आहिनि। चवे थो, ख़्वाह मख़्वाह मूंसां था खरियल खोसनि, कीअं करियां आऊं रुलियनि रकीबनि खे, दिलरुबा मूंसां हम बग़ल आहे, अॼु त अॻियार जो अजल आहे। रकीब ऐं अॻियार फ़ारसी ऐं उर्दू शाइरीअ जा कबीह किरदार आहिनि। ॿिन्ही ज़बाननि जे शाइरनि वटि माशूक़ जो जेको तसवुरु आहे सो पेशावर तवाइफ़ुनि जो या उन ई बाज़ारी महबूब जो जेको चगनि जा वलर कढ लायूं वतंदो आहे, घटि में घटि ऐं घेर चगनि जा वलर कढ लायूं वतंदो आहे, घटि ऐं घेर घुमंदो। फ़ारसीअ जे उन ई रिवायती माशूक़ जे तसवुर खां ख़ुदि गोलियूं बंदूक जूं चइबियूं आहिनि। ख़ुदि अमीर ख़ुसरो जहिड़ो बरगुज़ीदो ऐं बाख़ुदा शाइर बि छुटी कोन सघियो आहे। पंहिंजी हर जाइ माशूक़ ते तंज़ कंदे चवे थो, तू शबीना में नुमाई बबरी के बूदिए इमशब के हनूज़े चश्मे मस्तत असरी खुमारे दारिद। तर्जुमो, कहिड़े रकीब जे भाकुर में वेही सॼी राति शराब पीतो अथई, हिन वक़्त ताईं पियो जाॻियल नज़र अची ऐं अखियूं अञा ताईं खुमार में ॻाढ़ियूं जिनसी रत पयूं लॻनई। सिंधी शाइरनि वटि माशूक़ जो तसवुरु निहायत अरफ़ा ऐं आला हो। रकीब अॻियार ख़्वाह धारिये माण्हूअ जो ख़ाली गुमान रखण बि किरदार ऐं सीरत ते एॾो दाग़ हो जो सिंध में उन जी सज़ा फ़क़ति मौत हुई। सिंध जो महबूब या त मुड़ुसु हो या ज़ाल या मंगेंदी या उहा औरत उहो मर्द जन जे माबेन शादी थियणु लाज़िम हुई। सिंध जे आशिक़ जा के रकीब हुआ त फ़क़ति उहे ॾेर जन पुनुअ खे खणी वञी केच पहुचायो, या उहे खारू खबड़ जेके छड़ो नसाइप करे फितरी तंगदिलीअ सबबि ॿिनि जो गॾिजणु पसंदि न कंदा हुआ पिया, सूसड़ियूं दुखाईंदा हुआ ऐं कन ॻाल्हियूं करे पिया आशिक़ ऐं माशूक़ जे विच में कूड़नि जा कोट कढंदा हुआ। उन खां सवाइ हिननि जो ॿियो को बि गर्ज़ ऐं गायत कोन हो त ॿई धुरियूं जीअं हिक ॿिए खां धार थी वञनि ऐं उन ई खे चइबो हो ॾेह जी ॾिंगाई। जीअं हिकु काफ़ीअ जे मिसरे में आशिक़ निहायत लतीफ़ पहलू कढी उन खे बयानु कयो आहे। पिरी हुजनि पाण सवां सच थी चवां, छा कंदियूं ॾेह जूं त ॾिंगायूं पिरी हुजनि। ॾिंगाइनि कंदड़ ॾेह जो तफ़सील सचूअ हिन रीति ॾिनो आहे, रिझे रूह रांझे सां खेड़ो खपड़ ताल, रिझे रूह रांझे सां खेड़ो खपड़ ताल, वढियूं विझे विच में चूचक ॾिस चंड्राल, मादर महणा ॾिए झझा झेड़े झंग सियाल, मिठो मुंहुं महवाल मूंखां मूर न विसरे। अॻियार जो तसवुरु जंहिं सूरत में असां वटि कोन हो, तंहिं करे जॾहिं महबूब अचण लाइ अंजामी हूंदो हो त आशिक़ खे उन ते पूरो यकीन थींदो हो ऐं ग़ालिब वांगुरु
तेरे वादे पे जिए हम मेरी जान, झूठ जाना कि खुशी से मर न जाते अगर एतबार होता। सिंध जे आशिक़ वटि महबूब जे वाइदे ते बेएतबारी करण जो को सवाल ई पैदा कोन थींदो हो ऐं न अचण जे यकीन थियण ते आशिक़ खे मरण जो ई ख़तरो हूंदो हो। सिंध जे सुहिणीअ जो मिसाल असांजे साम्हूं आहे। न ककरनि जे कारूंभार खेसि रोकियो, न बादलनि जे बरसण ऐं न खिवण जे खिजण संदसि दगु झलियो। न कारीअ राति जी दहशत ऐं ऊंद अंधकार खेसि पलियो, न नदियुनि ऐं नालनि जे वाहो नदी ऐं वहकिरे संदसि राह रोकी, ऐं न दरिया जा धदका ऐं लहरुनि जा लुड़ हिन जे अज़्म इरादे पैमान ऐं वादे जे आॾो अची सघिया। ओसी ताईं उहा बराबरि मेहार सां मिलंदी ऐं मुलाक़ात कंदी रही जेसीं वञी ॾेह साणसि ॾिघाई कई ऐं सचु कढी कचु रखियाऊं, जंहिं बाद पुठिते मोटण ऐं वाइदे तां हटण हिन मानाइती पंहिंजो मरक न सम्झो। दोस्त ताईं पहुचण जी कोशिशि कंदे नेठि न पाण लहरुनि में लोढ़े इश्क ऐं मुहबत जी दुनिया में वाइदे खे अहद ऐं पैमान खे असर नो माना ऐं मफ़हूम अता कई ऐं उन्हनि खे पाकीज़गी ऐं बुलंदी ॾेई छॾी। हालांकि उर्दू ऐं फ़ारसीअ जे माशूक़ अग़ियारनि जे आधार ते सदियुनि खां उन्हनि लफ़्ज़नि जी माना ऐं मफ़हूम खे गारत करे छॾियो आहे। मथियूं मिसाल त असां नमूने लाइ फ़क़ति हिकु ग़ज़ल गो जो ॾिनो आहे, जंहिं ते सिंधीअ में शाइरी करण जी शायदि तोहमत ऐं इल्ज़ाम लॻल आहे। लेकिन सिंध जे ॿियनि गौज़ल गोयनि ग़ज़ल गोयनि जे बयाज़नि ऐं दीवाननि खे जेकॾहिं उथलाइबो त घणनि जा हाल हिकु जहिड़ा नज़र ईंदा, सवाइ उन्हनि चंद उस्तादनि जे जन सिंधी ज़ुबान में उन जे मिज़ाज ऐं मुतलिक़ात जो चङीअ तरह मुतालियो कयो आहे ऐं जिन खे सिंधी अखरनि जे मफ़हूम ऐं महल इस्तेमाल जी पूरी परूड़ आहे ऐं खेनि पंहिंजी ज़ुबान ते हर तरह कुदरत ऐं कब्ज़ो हासिलु आहे। मसलन मौजूदा दौर में मुसाफ़िर, मला, गदाई, तालिबुल मौला, अयाज़ ऐं न्याज़ जहिड़ा शाइर, या ख़ुदि असांजो मरहूम न्याज़ लारकाणवी, जंहिं सिंधी अदब जे समूरे असासे ऐं विरसे जो चङीअ तरह मुतालियो कयो हो ऐं काफ़ीअ मथां कुदरत हुजण सां गॾु हिन जो ग़ज़ल बि घणो करे उन्हनि ख़्यालनि, इशारनि ऐं कनायनि जो आईनादार आहे जेके हू काफ़ियुनि में आणींदो हो।